दोस्तों अस्सलाम वालेकुम दोस्तों त ही ॾिसो असांजो ग्रीन ओनियन जेको आहे बसर तो माशाल्लाह तमाम बेहतरीन है। हर जगह ते मूं ॿुधो आहे त तक़रीबन ज़्यादातर न कैंसर वारे मर्ज़ यानी कि फिंगल्स या अहिड़ियूं अदर बीमारियूं आहिनि जेको उनजे वर चढ़ी चुको आहे असांजो फसल। त कोशिशि करो सुजाग थियो ऐं फसल खे सम्झण जी कोशिशि करो ऐं वक़्त खे सम्झो ऐं वक़्त जे जेको मुख़्तसर जेको बीमारियूं ईंदियूं आहिनि फसलनि ते अटैक थींदा आहिनि त उनखे कोशिशि करो सम्झण जी कोशिशि करो ऐं अॻिते दोस्तनि खे बि ॿुधाईंदा रहो त इहा शयूं आयूं आहिनि त हू ज़मीनी ज़्यादातर न जेको जड़ हूंदी आहे जड़ खां कमज़ोर थी वेंदो आहे ऐं वकड़ जी बसर ख़राबु थी वेंदो आहे। घणनि जा घणा पीस न सड़ी विया आहिनि। त दोस्तों सुजाग थियो हीउ पंहिंजो हिकिड़ो तमामु सुठो फसल आहे ऐं अॻिते पाण खे हिन में वॾो मुनाफ़ो बि कमायो आहे। कंहिं टाइम खां वठी असां कमाईंदा अचूं पिया ऐं अॻिते बि पोखींदा अचूं पिया ऐं उमेद त अॻिते पोखींदा रहंदासीं। त तव्हां कोशिशि करो सुजाग थियो ऐं सुठी स्प्रे करो, सुठे नमूने सां उनजी देखभाली करो जीअं त माशाल्लाह हिन पंहिंजे भाउ तमामु वॾी महिनत कई आहे ऐं सुठे नमूने हिनखे संभालियो आहे। खाद खुराक खां वठी दवा वग़ैरह खां हर शइ जी तव्हां पाण पंहिंजी ज़मीन जी जेको ग्राउंड ॾिसी रहिया आहियो त हिन में को गाह बि ॾंद खोटण जेतिरो बि कोन्हे। माशाल्लाह केतिरो ख़ूबसूरती सां बीठो आहे। त उमेद त तव्हांखे अहिड़ा व्लॉग्स सुठा बि लॻंदा ऐं अॻिते दोस्तनि सां शेयर कंदा ताकी वधि खां वधि महिनत कंदड़ ई माण्हू कामयाबु आहे ऐं बाक़ी जेको सुतल माण्हू खे त अलाह साईं बि पसंदि कोन थो करे न। त कोशिशि करो कंहिंजो हक़ न खायो ऐं सची दिलि सां महिनत करो ऐं सुठा फसल खणो त जीअं ई पंहिंजो असांजो सुठो फसल आहे माशाल्लाह अलाह साईं हिनखे रोज़ी ॾिए। जंहिं बि भाउ महिनत कई आहे ऐं जेको महिनत करे थो अलाह साईं बेशक उन्हनि खे ॾिए थो। त दोस्तों वॾी महिरबानी दुआउनि में यादि रखिजो। तव्हांजो दोस्त प्यारो शंकर लाल सुल्तानाबाद टंडोला।